जी हिन वक्त असीं रेशम गली लाड़काणे में एक दुकान ते वेठा आहियूं। रेशम गली लाड़काणो जो जेको आहे सो वॾो कारोबारी मर्कज़ आहे जिते ख़ासि तौर ते औरतूं जेके आहिनि न शॉपिंग करण ईंदियूं आहिनि। पर हिन वक़्तु जंहिं दुकान ते असां वेठा आहियूं उन जी ख़ुसूसियत इहा आहे त इहो दुकान रेशम गली लाड़काणे जी तारीख़ में पहिरियों भेरो हिकु औरत हलाए रही आहे। हिकु औरत हलाए रही आहे ऐं इंडिपेंडेंट तरीक़े सां हलाए रही आहे, आज़ादाना तरीक़े सां हलाए रही आहे। हिन दुकान जी ख़ुसूसियत इहा बि आहे त हीअ जेके हथ जा हुनर आहिनि असांजे ॿाराड़ी जो औरतुनि जा उहे हली रहिया आहिनि। उहा जेका औरत इहो कारोबार करे रही आहे उहा आहे फरीदा महर। फरीदा महर खां पुछंदासीं त उहो हिन कारोबार करण जो हुन ख़्यालु कीअं आयो ऐं हिन वक़्तु हुन जी कंडीशन जेका दुकान जी आहे जेको हुन इनिशिएट वरितो आहे त हेॾे मर्दाणे जेको आहे सो मुआशिरे में ऐं मर्दाणे कारोबारी मर्कज़ में दुकान खोलणु ऐं उहो औरत जे पारां हलाइणु, त उन जे बारे में संदसि पंहिंजो छा चवणु आहे। सभ खां पहिरियों त मां ईअं ई चवंदमि त रेशम गली में शॉप खोलण जो छो जो जेके असांजी ग़रीब ख़वातीन जिन खे सरसो ट्रेनिंग ॾियाराई, जेके असांजा BDG ग्रुप जेको आहे न त चयो वेंदो आहे, त हुन में हर ग्रुप में असांजो 20-25 ख़वातीन आहिनि, यानी 25-20 घर जेके अदियूं जेको आहे न त रोज़गार खे कीअं अॻिते वधाइनि, पंहिंजे घर जी आमदनी कीअं वधाए सघनि थियूं। त सरसो ट्रेनिंग ॾिनी, जीअं महीने जी ट्रेनिंग पूरी थी त हू ज़ाहिर आहे असांजी सरसो जो मक़सदु मतिलबु इहो ई आहे त अदियूं रोज़गार कनि, त अदियूं सिखी करे घर में वेही रहियूं। मां इहा ई सोच कई, पंहिंजी LSO लेवल ते मीटिंग रखाई, 14 ॻोठनि जूं अदियूं घुरायूंसीं, हुननि सां वेही करे मां इहा ई ॻाल्हि शेयर कई त जीअं त हाणे बिज़नेस जे हिसाब सां तव्हां ट्रेनिंग वग़ैरह ॾियो पिया या जीअं कंहिंखे माना कोर्स वग़ैरह करायो पिया, त इहे सिखी करे इन्हनि जूं शयूं उहे किथे वञनि। इहो त उन जे कोर्स कंहिं कम जो न थियो, सरसो जी उहा ट्रेनिंग त कंहिं कम जी न थी, जॾहिं उन्हनि जूं शयूं उते ई घर में महदूद रहनि। त छो न अगरि तव्हां मुंहिंजी हेल्प सपोर्ट कयो, उन BDG सां मुंहिंजो राब्तो करायो, त मां इहो क़दम खणी थी सघां। पर उन में ताउन तव्हांजी सपोर्ट बि मूंसां ज़रूरी आहे। सरसो खे मां इहो ई चयो मीटिंग में। हुन खां पोइ उन सरसो मूंसां इहा ताउन कयो त असां जेके तव्हां ग्रुप असां जेके ठहियल आहिनि, असां उन्हनि सां राब्तो कराए सघूं था तव्हांजो। बाक़ी ॾेती लेती जेका बि थींदी त उहा ग्रुप उनखे पाण ॾींदो वठंदो। ठीकु आहे, उन में इहा आहे त जेको शुरूआति में जीअं ग्रुपनि मां कमु थियो उहो मूंखे सरसो वारनि खणाए ॾिनो, यानी सरसो वारा गाॾियुनि ते खणी करे मुंहिंजी शॉप ते कुझु शयूं पुॼाए विया। ठीकु आहे, स्टार्टिंग यानी सुबुह खां 9 बजे खां राति जो 8 थी वेंदा, मां पाण ई अकेली अॻिले साल इहो शॉप हलाए। त उन खां पोइ इहा ई आहे त हुन अदियुनि खे कुझु ग्रुपनि खे मां हिते आयमि, जीअं ई त लाड़काणे जी ख़वातीन खे पहिरियों त ईअं चवंदा आहिनि हिकिड़ो झटको लॻणु, त हिकु फीमेल थी, यानी कि जीअं मैसेज ते त कुझु फीमेल मेल गॾु आहिनि, पर हिते सिर्फ़ु हिकिड़ी फीमेल थी कारोबार कंहिं BDG जे हिसाब सां उन्हनि सां कमु करणु, कंहिंजी हेल्प करणु, त हिकिड़ी छोकिरी इहो क़दम खणी थी सघे त असां छो नथा इहो कंहिंजी हेल्प करे सघूं। त हुन ख़वातीन खे मां इहो ई सम्झायो त मां ॾिसो हिकिड़ी कुझु नथी करे सघां, मां त हिकिड़ो ॿराड़ी वारी औरतुनि जे लाइ क़दम खयो आहे न, पर तव्हां शहर वारियूं अदियूं बि मूंसां गॾिजी करे अगरि हेल्प कयो त उन घराणनि जी असां मदद करे था सघूं। यानी तव्हां ऑर्डर ॾींदो, मां उन्हनि ताईं ऑर्डर पुॼाईंदमि, यानी हिकिड़ो रोज़गार असां उन्हनि खे ॾेई था सघूं। त अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अहिड़ा मेल बि अचनि पिया जेके अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं बि कनि पिया, न त मूंसां कहिड़ी मजबूरियूं जंहिंजे करे मां इहे शॉप खोलियो आहे, या मूंसां कहिड़ी घर वारनि जो को मजबूरी जीअं घर वारनि तव्हांखे सरेआम बाज़ार में विहारियो आहे। हालांकि हे मुंहिंजो उन ग़रीब घराणनि सां हेल्प ऐं मदद करण जो इरादो मक़सदु हुयो त मां उन्हनि सां मदद कयां। सरसो त अच्छा, मर्दनि सां गॾु औरतुनि खे बि अजीब लॻो हूंदो हिते, छो त अक्सर औरतूं ख़रीदार। बिल्कुलु औरतुनि खे इहो अजीब लॻो। कुझु अहिड़ियूं रुपए में चाराना अहिड़ियूं औरतूं अचनि पियूं जेके चवनि पियूं त असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे हिकु औरत थी दुकानु खोलियो आहे, यानी असांखे हिकु सुठो लॻो आहे त असां औरत खां का शइ बि वठी था सघूं। अक्सर माना इहो ॿुधणो पियो त तोसां कहिड़ी मजबूरियूं आहिनि। मूंखे इहो सुवालु घणो तक़रीबन 2 साल थिया आहिनि, इहो ई सुवालु अञा ताईं ॿुधणो पए थो त हा औरतुनि जे तरफ़ां त तव्हांखे मजबूरी कहिड़ी आहे। हालांकि बाबा मूंसां मजबूरी काई न आहे, कारोबार आहे ऐं मां कंहिंजी हेल्प कयां पई न, हेल्प ईअं कयां पई त कंहिंखे रोज़गार वठी ॾियणु, जंहिंमें मुंहिंजी फैमिली मूंसां पूरी गॾु आहे। अगरि जी फैमिली जी सपोर्ट न हुजे त मां हिकु क़दम कॾहिं बि न खणी सघां हा। मुंहिंजे जेको आहे न त ईअं सम्झो ॾाॾे साईं खे ऐं मुंहिंजे जेके चाचा हुया या बाबा जा जेके पुफाट मारोट हुआ हुननि घणा इशू मसला कया, पर मुंहिंजे वालिद साहब खे अलाह साईं ईअं सोच ॾिनी, छो जो सरसो ऑफिस हिन पाण ॾिठी त बीह रहियो ऐं ईअं बीह रहियो जो भले छा बि ज़मीन आसमान हिकु थी वियो कॾहिं बि माना, छो जो हुन मूं ते यकीन कयो, मां उन ते यकीन कयो ऐं हिकिड़ो यकीन ॾियारायमि त कॾहिं बि। ऐं हालांकि मां ईअं ई चवंदमि त जेका मुंहिंजी ज़ात आहे त उन हिसाब सां मूंखे इहो चयो वियो त महर ज़ात कॾहिं बि ॿाहिरि छोकिरियुनि खे इजाज़त न ॾींदा आहिनि। पर अल्हम्दुलिल्लाह जीअं हाणे असांजो शिकारपुर वारी साइड अनवर महर आहे,
उनजी हा अनवर महर आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त उन्हनि सां जॾहिं असां मिलियासीं कयासीं, उन्हनि हिकिड़ो असांखे फ़ख़्रु महसूसु असांजे मथां कयो त मूंखे अञा हिकिड़ो जज़्बो जाॻियो त जॾहिं हा बिल्कुलु त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त महर कुझु हितां लाड़काणे जा बि अदावारा आया ऐं हुननि बि इहो चयो त असांजी हिकु औरत थी महरनि जी ज़ात मां निकिरी आई आहे ऐं असांजे लाइ हिकु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अच्छा फिदा हिते तव्हांखे दुकानु ॻोल्हण में तकलीफ़ थी हूंदी ज़ाहिर हेॾो बिज़ी मर्कज़। ॾेढ महीनो ऐं मुंहिंजी सैलरी 25,000 पंहिंजी पर्सनल रखियल आहे, उहा किरावनि ख़र्चनि में वई। छो जो मूंखे चैलेंज इहे ॾिना विया त लाड़काणे में कॾहिं बि औरत खे दुकानु न मिलंदो ऐं मां अलहमदिल्ला चैलेंज ख़ुदा खे हाज़िर नाज़िर करे ऐं इहो ई चैलेंज क़बूलु कयो। जेके 25,000 मुंहिंजे घर में पर्सनल पिया हुआ उहे रोज़ जो किराओ असांजो 500 थींदो ऐं बुख ते ईंदा हुआसीं सुबुह जो 7 बजे निकिरी असां राति जो 7 बजे ॿई पी थी वेंदा हुआसीं ऐं अलाह साईं उहे बुखा मुंहिंजूं जेके इन ते इहो कयूं ऐं मां जेको सफ़रु हुन दुकानु ॻोल्हण में इहो कयो में मां ईअं चवंदी आहियां त ॾाढो तकलीफ़ वारो हुयो सफ़रु ऐं अलहमदिल्ला मूंखे चवां थी न अहिड़ो शाप मिली वियो ॾाढी ख़ुशी जी अॼु मां जन्नत जे हिसाब सां वेठी आहियां। अच्छा हिन दौरान कारोबार तव्हां खोलियो, इन दौरान कोविड जो बि अची वियो, कोरोना जो बि अची वियो, त इन लॉकडाउन में बि तव्हांखे नुक़सानु थियो? ॾाढो नुक़सानु मूंखे जेको नुक़सानु थियो आहे लॉकडाउन खां पोइ ई थियो आहे ऐं हींअर मां तक़रीबन 3 महीना पंहिंजे घरों जेको आहे न पर्सनल जेका मां सिलाई कढ़ाई कंदी हुअमि उहो मुंहिंजी ज़ाती माना हिकिड़ी कमाई हूंदी, उहा मुंहिंजी कमाई हाणे हिन शॉप में 20,000 रेंट ऐं 5,000 बिजली जो बिल में वञे पई हली। हे 3 महीनो मां उहो पंहिंजे घरों थी भरियां। इन दौरान भला सरसो या कंहिं बि जेको गैर सरकारी तंज़ीमनि NGO उन्हनि तव्हांजी सपोर्ट कई? मूंसां कंहिं बि न कई आहे ऐं मां इहो ई हाणे चवंदमि त मूंसां सपोर्ट कई वञे छो जो मां हे कारोबार हलाइणु चाहियां थी, बंदि नथी करणु चाहियां। जी सपोर्ट मूंसां कोई बि NGO या काई सिंध गवर्नमेंट अगरि मूंसां कंदी त हे कारोबार मां ईअं चवंदमि त मां हिकिड़ी फ़रीदा जो न आहे, हज़ार अहिड़ा घर आहिनि, हज़ार अहिड़ियूं फ़रीदा आहिनि जिन जो हिते रोज़गार आहे। मां ईअं चवां थी हींअर मां आहे मुंहिंजी ब्रादर जो इहो ई चवणो हो त कारोबार बंदि कयो, ईअं न थिए त सुभाणे एतिरो कर्ज़ु थी वञे जो तव्हां त किथे बि अगरि तव्हांजी शादी थी वञे त असां सुभाणे नथा ॾेई सघूं, उहो तव्हां पाण लाइ ईंदो, असां हुनजा ज़िम्मेवार न आहियूं। तव्हांजा घणा भेण भाइर उन डिपेंडेंट तव्हां ते घणा आहिनि? हाँ तक़रीबन 6 भेणूं आहियूं ऐं 4 भाइर आहिनि। 4 जी भेण जी शादी कराई आहे, बाक़ी हाणे ईअं सम्झी हिकु नंढी सिस्टर आहे ऐं 4 भाइर आहिनि। हिकिड़ो वॾो भाउ मुंहिंजो माज़ूर आहे जेको पोले जे हुन में इहो थी वियो आहे, बाक़ी हाणे 2 आहिनि, हिकिड़ो मूंसां गॾु ई हूंदा दुकान ते, बाक़ी हिकिड़ो आहे हुनजी शादी आहे, उहो हर को पंहिंजे चवंदा आहिनि फैमिली में हिसाब रखे थो त ज़ाहिर आहे मूंसां मां हिन सां आहियां। अगरि मां ईअं चवां थी त हिक ॿिए जो साथ छॾींदासीं त कारोबार कॾहिं बि न हलंदो ऐं असांखे ॿधी करे हिन कारोबार खे अॻिते वधाइणो आहे न, वधाइणु चाहियां थी मां हिन में। छो जो हे शयूं जेके आहिनि त मां ईअं चवां थी त अॻिले साल जेके हुयूं न त उनजे 4थों हिसो बि न आहिनि हींअर। हा लॉकडाउन खां पोइ ॾाढो माना मुंहिंजे हिन शॉप जे हिसाब सां कारोबार में ॾाढो माना नुक़सानु थियो आहे। कुझु हिते ईअं सम्झो त मुंहिंजे पंहिंजो पैसनि जो वतल हुयो जेको उन अधीन खे मां पाण पैसनि जो कमु ॾिनो हुअमि ऐं उहे शयूं ठही करे आयूं, हुननि जी पेमेंट ॾेई छॾी। कुझु वरी अहिड़ियूं शयूं जेके अधीन जूं पंहिंजूं ठहियल आहिनि जेके मूंखे सरसो इदारे वारनि खणी करे अधीन वटों ॾिनियूं। अच्छा सरसो जो बि शॉप आहे उते सखर में, ॿियनि हंधनि ते बि NGO हा सरतियूं त NGO वारा अघु वधीक रखंदा आहिनि, तव्हांजे शॉप ते अघु कीअं आहिनि, नॉर्मल आहिनि या ब्रांडेड? मुंहिंजी शॉप ते जेके अघु आहिनि त मां ईअं ई चवंदमि कपिड़े जे हिसाब सां, महिनत जे हिसाब सां मुनासिबु आहिनि। छो जो मां पाण सम्झां थी अगरि लाड़काणे जहिड़े शहर में अगरि एतिरा अघु रेट लॻाईंदमि जीअं ॿाहिरि आहिनि, जीअं असांजो सरतियूं संघ आहे शॉप, त उहे न आहिनि। उन जे हिसाब सां मुंहिंजो 4थों हिसो आहे हिते, माना उहा रक़म न आहे। 2 महीना खनि अॻु में बि थियो हुयो जेको सियारे थियो हुयो, हा लॉकडाउन थियो त उन हिसाब सां असांखे इशू थिया, छाजे करे त उन हिसाब सां असांजा BDG जा कर्ज़ बि थी वियो ॿुधो आहे न। त असां ईअं था चऊं त सिंध गवर्नमेंट खे या NGOs खे कजे थो त असां सां हेल्प कनि, ॿुधो आहे न। त उन हिसाब सां जीअं असां हलाइणु चाहियूं था त जीअं अधीन जो कारोबार हलंदो अचे। लाड़काणो रेशम गली जिते ख़रीदारीअ लाइ अचनि त औरतूं थियूं पर उन कारोबार ते जेको आहे सो मोनोपोली उहा मर्दनि जी रही आहे ऐं कॾहिं ईअं न थियो आहे लाड़काणे जे रेशम गली जे हिन तारीख़ में त कंहिं औरत इंडिपेंडेंटली कारोबार हलायो हुजे। हीअ जेको दुकानु आहे हीअ हैंडीक्राफ्ट्स ऐं कपिड़े जो दुकानु आहे जेको फरीदा महर इंडिपेंडेंट तरीक़े सां हलाए रही आहे। उन सां गॾोगॾु उनजो भाउ उनजो पीउ उहे पिणु उन सां सहकार में आहिनि ऐं हुननि जो इरादो इहो ई आहे त हिन दुकान खे असां हलाइणु चाहियूं था ऐं लॉन्ग रन ते हलाइणु चाहियूं था। जंहिं करे उन्हनि अपील कई आहे सिंध गवर्नमेंट खे, मुख़्तलिफ़ NGOs खे त जेके वुमन एम्पावरमेंट लाइ कमु कनि था उन्हनि खे त उहे माण्हू अॻिते अचनि त जीअं हीअ दुकानु अञा हलंदो रहे। छो त लॉकडाउन जे करे हुननि खे कुझु ॾुखियायूं पेश आयूं आहिनि ऐं हाणे हू चाहिनि था त हीअ दुकानु हुननि जो इरादो इहो आहे त हीअ दुकानु हलाइणु चाहिनि था जंहिंजे करे हुननि खे फिनेंशियली जेका सपोर्ट जी ज़रूरत आहे जेका सिंध गवर्नमेंट या वुमन एम्पावरमेंट ते कमु कंदड़ को बि इदारो करे सघे थो। निसार खोखर, टाइम न्यूज़, लाड़काणो।